हज़रत सैद बिन उबादा तो अर्ज़ करे या रसूल अल्लाह कुर्बान वञूं तव्हांजे मथां हर शइ कुर्बान आ, जान कुर्बान आ, बच्चा ॿार माल कुर्बान आ। दिल भर ही त मके जा मुशरिक आहिनि, ही त बदर जो मैदान आ। या रसूल अल्लाह जेकर तव्हांजो हुकुम हुजे असां समुंड में भी घिरी पवंदासीं। सुभान अल्लाह। तुम्हारा हुक्म हो तो कूद जाए हम समुंदर में। सुभान अल्लाह। या रसूलल्लाह ही त बदर आ, ही त मके जा मुशरिक आहिनि। या रसूलल्लाह असांखे जेकॾहिं समुंड में वञण जो हुकुम करी त तुंहिंजा आशिक़ समुंड में बि घिरी पवंदासीं। सुभान अल्लाह। हबीबन करीम जे ज़ात बाबरकात जे बे आशिक़ मिक़दाद दाणू थी भी तकरीर कई आहे। अर्ज़ो करे या रसूल अल्लाह असांजी जान कुर्बान, असांजा माल कुर्बान, असांजा बच्चा ॿार कुर्बान। दिल भर असीं बनी इसराइल न आहियूं, असां मूसा जी उम्मत न आहियूं जो तोखे ईअं चऊं त तूं वञी काफ़िरनि सां वेढ़ न। ओ मुंहिंजा मुस्तफ़ा करीम असांजी जान जा टुकड़ा टुकड़ा थी वेंदा पर तो मिठे मुस्तफ़ा सां मुंहुं कोन मोड़ींदा। जो तुझा गुलाम आहियूं न, असांजी हर शइ कुर्बान आहे। तॾहिं तो फरमाए गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए कोई परवाह नहीं करते। चो सुभान अल्लाह। दुरूद पाक पढ़ाईंदा हलो सल्लल्लाहु, वॾे आवाज़ सां पढ़ायो, मिठे मुस्तफ़ा जे मथां दुरूद आहे, बुलंद आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या। हाणे हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात पंहिंजे सहाबा किराम खे तयारु कयो। अंसार बि गॾु थिया, मुहाजिर बि गॾु थिया। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात तख़मीनो लॻायो, ॻणप कयूं, ॾिठूं त मुस्लमाननि जो तइदाद हुयो 313। घणो ॻाल्हायो? घणो? 313 मुस्लमान ऐं काफ़िर हुया 1000 जो लश्कर। घणा ॻाल्हायो? घणा? अब मुस्लमान घणा? 313 ऐं काफ़िर घणा? 1000 जो लश्कर। सुभान अल्लाह। पर हुननि छा कयो? चवनि पिया या रसूलल्लाह असां हर शइ तो मिठे मुस्तफ़ा जे मथां कुर्बान था कयूं। सुभान अल्लाह। 313 पर उन्हनि जो छा इश्क जो अंदाज़ हो, छा उन्हनि जे मुहबत जो अंदाज़ हुयो। हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात नंढड़नि ॿारनि खे फरमाइनि पिया त तव्हां जंग ते न हलो, तव्हां जंग ते न हलो, तव्हां नंढड़ा आहियो। त उहे लिकी पिया वञनि त यार मतां मिठो मुस्तफ़ा असांखे मना करे असां लिकी पे मुस्तफ़ा जे मथां कुर्बान थियण जंगे बदर में वेंदासीं। ऐं हुयो रमज़ान जो महीनो, छाजो? रोज़ो, गर्मी, तास, पर हबीबन करीमन जा आशिक़ हर शइ मिठे मुस्तफ़ा जे मथां कुर्बान पिया कनि। अॼुकल्ह जे मुस्लमान जे लाइ सबक़ आहे, जेके बहाना ॻोल्हींदा आहिनि त यार गर्मी आहे, कमु आहे, मज़दूरी पिया कयूं, छा कयूं। वो मिठे मुस्तफ़ा जा आशिक़ उते जिथे जान जो नज़रानो हो, जिथे सिरनि जी बाज़ी हुई, उन्हनि बहानो कोन कयो। रोज़े सां रमज़ान में रोज़ो बि रखियो, मिठे मुस्तफ़ा सां गॾिजी जिहाद बि कया। हाल छा आहे? 313 ऐं उन्हनि सां गॾु साज़ सामान केतिरो आहे? फरमाए थो आशिक़ थे उनके पास 2 घोड़े, 6 ज़रहे 8 शमशीरें। शेरम तो फरमाए 313 ॼणा, उन्हनि 313 मां 2 खे घोड़ा हा। थे उनके पास 2 घोड़े, 6 ज़रहे 8 शमशीरें। 2 घोड़ा 6 ज़रहूं ऐं 8 तलवारूं हुयनि बस। 313 जो लश्कर 1000 काफ़िरनि सां वेड़ पियो वञे, हुयो छा? 2 घोड़ा जंगी, 6 ज़रहूं, 8 तलवारूं। थे उनके पास 2 घोड़े, 6 ज़रहे 8 शमशीरें। पलटने आए थे
जंगी घोड़ा नाहिन परवाह नाहे, हथन में तलवार नाहे परवाह नाहे, हथन में नेज़ा नाहिन परवाह नाहे, ढालू कोनन के परवाह नाहे। छो छो त नती गो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर। बाबा तलवार बनाए, तीर बनाए, हथियार नाहे, जंगी साजो सामान नाहे, वो भी जिहाद जे लाइ तैयार इन। कहिड़ो सबब हुयो, छाते भरवसो हुयो हुननि जो? फरमाए थो नती गो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर। छाते भरवसो? फरमाए तो भरवसा था तो बस एक काली कमली वाले पर। हुन जो भरवस हुयो मिठे मुस्तफ़ा जो चेहरो ॾिसनि पिया। हर शइ ख़तम पई थी वञे, हर शइ विसरी पई वञे मुस्तफ़ा जे लाइ, मुस्तफ़ा जे क़दमनि जे क़ुर्बान जे लाइ तैयार पिया थी वञनि। हाणे हबीबन करीम जे ज़ात बाबरकात जो इहो 313 जो काफ़िलो बदर जे तरफ़ रवानो थियो आहे। 80 मैल मदीने खां ॿाहिरि बदर जो मैदान आहे। जेके हाजी विया हूंदा ॾिसी आया हूंदा, बदर जे मैदान में मिठो मुस्तफ़ा पहुतो आहे। काफ़िरनि पहिरियां ई कब्ज़ो करे छॾियो आहे। पक्की ज़मीन ते बदर जे खूह ते 1000 काफ़िरनि जो लश्कर पहिरियां ई पहुची चुको आहे। हबीबन करीमनि जा आशिक ख़मीस जे ॾींहुं 16 तारीख़ रमज़ान जी बदर जे मैदान में पहुता आहिनि। पाणी कोन्हे को, ऐं उहा जेका ज़मीन है उहा बि वारियासी आहे, टसड़ा ड्राबा, जिथे मुस्लमाननि खे तकलीफ़ पई थिए। अर्सा कनि या रसूल अल्लाह, पाणी कोन्हे को, हिते तकलीफ़ थींदी। हबीब तूं दुआ घुर, हथड़ा खण त असांजा बेड़ा पार थी वञनि। हबीबन करीम जी ज़ात बारकात दुआ घुरी, मौला अॼु योमुल फ़ुरक़ान आहे, जेकॾहिं तो अॼु असांजी मदद न कई त पोइ तुंहिंजी इबादत करण वारा बि दुनिया में कोन हूंदई। अल्लाह अकबर। हबीबन करीमनि जी ज़ात बाबरकात जा हथ खजंदा विया, रहमत जो नुज़ूल थींदो वियो। हाँ सही, दुआ बि दुआ है ना। वो आशिक तो फरमाए इजाबत का सिहरा, इनायत का जोड़ा, दुल्हन बन के निकली दुआए मोहम्मद। इजाबत ने झुक कर गले से लगाया, बड़ी नाज से जब दुआए मोहम्मद। चो सुभान अल्लाह। मिठे मुस्तफ़ा दुआ घुरी, अल्लाह जे रहमत जो नुज़ूल वसी पियो, ककर वसी पियो, बारिश वसी पई। मुसलमाननि वारे पासे ॾांहुं जेका वारी हुई, जेका टसड़ हुई, उहा ॼमी वई। काफ़िरनि सियाणप कई, पको पासो खयो हुयाऊं, उते चिकनाइट थी वई।